नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ॾखण खां ख़बर ॾींदा आहियूं। ॾखण में लॉकडाउन तौरु रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि दुकानदारनि खाधे पीते जी शयुनि जा अघु चोट चढ़ाए छॾिया आहिनि। ग़रीब अवाम वेतर सूरनि में हितां जे ग़रीब माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾखण में दुकानदारनि खाइण पीअण जे शयुनि जा अघु ॿीणा मथे करे छॾिया आहिनि। ग़रीब खाइण पीअण लाइ घणो परेशान आहे। इंतिज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे। हितां जे मज़दूरनि मज़दूरी करे घर हलाईंदा आहिनि। मज़दूरनि अयास करीम बख़्श नज़ीर लियाकत फारूक ऐं ॿियनि चयो त असां मज़दूर माण्हू आहियूं, सॼो ॾींहुं मज़दूरी करे बचनि जो पेट पालंदा आहियूं, पर हितां जे दुकानदारनि खाधे पीते जी शयुनि जा रेट चोट चाढ़े छॾिया आहिनि। पटाटा 40 रुपया, बसर 80 रुपया, वाङण 60 रुपया, भिंडी 80 रुपया किलो, खीर 100 रुपया किलो, वॾो गोश्त 450 रुपया किलो, मुर्गी 260 रुपया किलो। फ्रूट जा पंहिंजा मनपसंद रेट मुक़ररु करे ग़रीब अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुड़न लॻा आहिनि। हिननि वधीक चयो त मुख़्तियार ख़ान गणी यासीन इंसाफ़ पठाण अची रेट लिस्ट चेक करे, न त असीं रोड ते निकिरी एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।